अस्सलाम वालेकुम नाज़रीन ता ॾिसी रहिया आहियो STV न्यूज़ ऐं आउं आहियां वली मोहम्मद चाड़ो। नज़र हुजूं था मलीर खां मुश्ताक अबोल जी रिपोर्ट ते। मलीर ॿाहिराड़े वारे इलाइक़े PS 90 UC 14 साले मोहम्मद ॻोठ जा रहवासी बुनियादी मसला हल न थियण ख़िलाफ़ रस्तनि ते निकिरी आया। एहतिजाजी मुज़ाहिरो करे चूंडियल नुमाइंदनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे PPUC 14 जे नायब सदर नवीद हैद सलीम बलोच, मिसमात फरीदा, आमना बलोच ऐं ॿियनि चयो त केतिरनि सालनि खां सेवरेज जो सिस्टम नाकारा बणिजी वियो आहे, मगर चूंडियल नुमाइंदा पंहिंजा मनपसंद माण्हुनि खे नवाज़े रहिया आहिनि। उन्हनि चयो त इलेक्शन ईंदे ई मिनथूं ॿेड़ूं करे वोट वठण बैदि कंहिं बि इलाइक़े जे माण्हूअ खे सुञाणण लाइ तयारु न आहिनि। हिननि चयो त करोड़े रुपया फंड हुजण बावजूदि को बि तरक़ियाती कमु नाहे करायो वियो। असांखे रस्तनि ते निकिरण ते मजबूर कयो वियो आहे। हुननि वधीक चयो त सदियुनि खां आबाद आहियूं। असांजा आबा ॾाढा पीपल्स पार्टीअ लाइ पंहिंजूं ज़िंदगियूं क़ुर्बान करे विया। इन जे बावजूदि असां एहतिजाज करण ते मजबूर थी विया आहियूं। उन्हनि करप्ट चूंडियल नुमाइंदनि खे चिताव था ॾियूं त असांजा बुनियादी मसइला हल कया वञनि। ॿी सूरत में मजबूर थी बिलावल हाउस आॾो एहतिजाजी धरणो हंयो वेंदो।